साईं वालदेन जेकॾहिं मरी विया आहिनि त उनजे ईसाले सवाब जे लाइ क़ुर्बानी जो हिसो करे सघिजे थो, बिल्कुलु करे सघिजे थो। पोइ हिते हदीस बि पढ़ीसीं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में। हज़रत अली साईं कंदो न साईं, ज़िबई कंदो न, हज़रत अली साईं हुकुम जो अलाह जे नबी ॾिनो त तव्हां जेको न हज़रत अली साईं खे इहो हुकुम ॾिनो, तव्हां मां वञा त इन खां बाद में मुंहिंजे नाले ते ज़िबई कंदा कयो। जेकॾहिं पीउ मां इंतकाल करे वियो आहे, ॾाढो इंतकाल करे वियो आहे, भाउ इंतकाल करे वियो आहे, अची उज़ई जो टाइम बीठो आहे, हा साईं अची वञो उज़ई, त हाणे पैसो घणो अथव न त कयो, हाणे पीउ जो नालो बि विझोसि हिन उज़ई में, पैसो अञा ज़्यादा आहे न, त माउ जो हिसो बि इन उज़ई जे अंदरि हिकिड़ो जानवर वठी करे उनजे अंदरि दाख़िलु कयोसि। भाउ जेकॾहिं इंतकाल करे वियो आहे, घरवारी जेकॾहिं इंतकाल करे वई आहे, पैसो ज़्यादा आहे त पोइ उन्हनि जो बि कयो। जेकॾहिं अगरि पैसो एतिरो आहे सिर्फ़ु मुंहिंजा ई साईं, मां मुश्किल सां पंहिंजो नालो, त उन मोलनि खे चओ हाली तव्हां हिते पेंटिंग ते भलायो बसि, तव्हांखे अलाह ताला बहितर जेको नेकी ॾींदो। अगरि जेकॾहिं मां न कंदुमि त क़यामत तेरी मंझि गिजी पटिबी, त हाली पोइ मुर्दनि खे छॾे ॾियो, पहिरियों पंहिंजे नाले ते कयो। पैसो ज़्यादा आहे त पोइ उन्हनि जे नाले ते बि करे सघो था।